साईं ठीकु आहियो, ख़ैरियत आहे? अच्छा साईं, ज़बरदस्त हिते तव्हांजो माशाल्लाह सिस्टम ठहियो पियो आहे। पहिरीं त मूंखे इहो ॿुधाइजो त हिते पाण वटि टोटल जेके मुलाज़िम आहिनि उहे केतिरा आहिनि ऐं उन्हनि खे शिफ्टनि में कीअं विरहाईंदा आहियो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वालेकुम अस्सलाम इमरान मेहरबान साहब। सभिनी खां पहिरियां त तव्हांजो शुक्रिया अदा कंदुमि कि तव्हां आया आहियो, पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो आहे ताकी तव्हां जे प्रोग्राम जे थ्रू माण्हुनि में इहा अवेयरनेस वई कि रेस्क्यू 1112 कीअं कमु कंदी आहे, माण्हुनि ते इन जो सर्विस कीअं पुॼी सघे थो। सभिनी खां पहिरियां असां वटि हिते स्टाफ 28 जो आहे, जंहिंमें असां वटि 15 डर्ट रेस्क्यूअर आहिनि ऐं जेको आहे 2 EMT आहिनि, हिकिड़ो एमरजेंसी ऑफिसर मां वेठो, उन खां पोइ सिक्योरिटी गार्ड आहिनि, सैनिटरी वर्कर आहिनि, जंहिंमें 8-8 कलाक जो असांजो शिफ्ट हूंदो आहे ऐं 3 शिफ्ट हूंदा आहिनि, मॉर्निंग इवनिंग ऐं नाइट। उन हिसाब सां असां हिननि खां कमु वठंदा आहियूं। अच्छा, ज़ाहिर आहे केॾीमहिल अहिड़ी बि एमरजेंसी हूंदी जो जेके मोकल ते वियल हूंदा या जंहिंजी शिफ्ट ख़तमु थी वेंदी आहे, उन्हनि खे तव्हां सॾींदा आहियो, पर अहिड़ी का ज़रूरत पेश ईंदी न आहे। असल में असां असांजी प्लानिंग कंदा आहियूं, मंथली प्लानिंग कंदा आहियूं, उन्हनि में जा डे ऑफ हूंदा आहिनि। अगरि को लीव कंदो आहे त असां ॿियनि शिफ्टनि में उहे माण्हू इंगेज कंदा आहियूं, पोइ उन्हनि खे वरी असां हिकु ॿिए ॾींहं जी वरी डे ऑफ करे ॾींदा आहियूं। अच्छा, मटियारी में सर केतिरो तो का सज़ा या को अहिड़ी केस वग़ैरह या का FIR का NC वग़ैरह दाख़िल को मैकेनिज़म आहे पाण वटि, या अहिड़ी को बि तव्हां हुनखे अवॉइड कंदा आहियो बसि ठीकु आहे, थी वियो सो थी वियो? न, इन फ्यूचर त मे बी असांजा जेके अथॉरिटीज़ वेठा आहिनि उहो इन शइ ते डिसीजन वठंदा, छो त अञा ताईं असांजो डिपार्टमेंट में नओं आहे, शयूं हलनि पियूं, इन फ्यूचर ज़रूरु इन ते मैकेनिज़म ज़रूरु ठहंदो। अच्छा साईं, 6 महीननि अरसे जे दौरान को अहिड़ो केस जेको ॾुखियो लॻो हुजे ऐं को विक्टिम हुन में एक्सपायर बि थियो हुजे, का अहिड़ी शयूं आयूं आहिनि साम्हूं? जी इमरान भाउ, असां वटि त काफ़ी सारा केसिस हूंदा आहिनि जंहिंमें विक्टिम एक्सपायर हूंदा आहिनि। रिसेंटली असांजो जेको छलगरी स्टाफ वटि हिकिड़ो छोकिरो जंहिंजो एक्सीडेंट थियो, बाइक में पोयां सुस्की लॻसि, उनखां पोइ रोड ते किरिया, रोड किरण खां पोइ जॾहिं उहो बाइक खणणु विया, हाईवे ते पोयां ट्रॉलर उनजे मथां चढ़ी वियो, त उनजी जेका मास हुआ अहिड़े जे माना वर्टिकली सम्झो उन्हनि जा जेके पार्ट ऑफ बॉडीज़ हुआ उहो रोड ते फैलियो। उहा बि ज़िम्मेदारी तव्हांजी हूंदी आहे? उहा बि ज़िम्मेदारी असांजी हूंदी आहे। असांखे कॉल ईंदी आहे त उहा ज़िम्मेवारी असांजी हूंदी आहे। जीअं असांखे कॉल आई त उहा असांजी ज़िम्मेवारी में शामिल थी वई आहे। पोइ डेड बॉडी खे असां उन टायरनि मां असांजी टीम कढी करे उनखे कफन करे उनखे साइड में रखियो आहे। उहो ॾाढो ॾुखियो टाइम हूंदो आहे। ॾाढो ॾुखियो टाइम, ॾाढा असांजी टीम खे मां एप्रिशिएट कंदुमि, सलूट बि कंदुमि इन शइ, छो त एक बीइंग अ वुमेन त इहा शइ ॾाढो मतिलबु क्रिटिकल हूंदो आहे। तव्हां इन सिचुएशन में उन पंहिंजे ई इंसान जेके मास खे कलेक्ट कयो, उहो बि शॉपरनि में असां कलेक्ट करे। ड्यूरेशन टाइम तव्हांजो भला टारगेट केतिरो हूंदो आहे त कॉल अचण खां पोइ रिस्पॉन्ड करिणो आहे, उन जाइ ते पहुचणो आहे? जी बिल्कुलु। पहिरियां त असांखे ॾिसो, कॉल जीअं ई हिकिड़ो त काफ़ी शिकायत हूंदी आहे कि भई असां कॉल कईसीं, उनखां पोइ टीम देरि सां पहुती। टीम जॾहिं पुॼंदी जेॾी महिल कॉल तव्हांजी लैंड थी हुई कमांड एंड कंट्रोल रूम में, उनखां पोइ तव्हां टाइम नोट कयो। कमांड एंड कंट्रोल रूम में कॉल लैंड थींदी आहे, उनखां पोइ असांजे PTTs में उहो ई मैसेज फॉरवर्ड थींदो, व्हाट्सअप ग्रुप आहिनि, उनखां पोइ जो असांजो जेको टाइम हूंदो उहो 10 खां 12 मिनट हूंदो ऐं अल्हम्दुलिल्लाह असां हिन ते कवर कयूं कि 10 खां 12 मिनट जो असां वटि टाइम आहे। अच्छा, जेको तव्हां ॿुधायो था त ग्रुप में पहुचंदी या जेको हूंदो आहे कंसर्न डिपार्टमेंट, तव्हां जेसिताईं तव्हां वटि रिस्पॉन्ड तव्हां वटि अचे, उन जो भला टाइम केतिरो हूंदो आहे, थोरो ॿुधाए सघो था? उहो विदिन सेकेंड्स हूंदा आहिनि। विदिन सेकेंड? जी बिल्कुलु इमरान भाउ, कॉल उतां ख़तमु थींदी आहे, PTT में असां वटि उन टाइम अची वेंदी आहे कि हिन टाइम जी हिन स्टेशन में जेको आहे उहो एमरजेंसी थी। हाणे कोड आहिनि, असांजो सैटेलाइट स्टेशन जो कोड आहे SS7, त उहो जीअं सपोज फायर एमरजेंसी असां वटि हिन में लैंड थी वई, मां टीम खे इन्फॉर्म कयो, टीम रेडी थी हुते बीह रही गाॾी वटि, पोइ हिकिड़े मिंट जे अंदरि हिन में मैसेज ईंदो, कॉलर जो कॉन्टेक्ट नंबर ईंदो आहे, त उहो वरी शेयर थींदो, उन टाइम कॉलर सां कॉन्टेक्ट करे ऐं पुॼी वेंदा मिनट्स जो। तव्हां बि ज़ाहिरी ऑपरेशंस में हिस्सा वरितो हूंदो, कुझु अहिड़ी ऑपरेशंस हूंदियूं जंहिंमें तव्हां बि विया हूंदो, तव्हांजे वञण सां भला टीम जे कम में फ़र्क़ु तव्हां ॾिसंदा आहियो, या हूअं बि टीम बग़ैर तव्हांजे कमु सुठो कंदी आहे? हा इमरान भाउ, एक्चुअली छा आहे कि मां बिल्कुलु वियो आहियां सिकाट में, लास्ट मंथ जेका हुई 3 ट्रॉलर खे बाहि लॻी, त सॼी असांजी डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जी सॼा असांजा हेडक्वार्टर जा माण्हू असां कॉन्टेक्ट में हुया, ऑफिसर्स जेके आला ऑफिसर्स वेठा आहिनि, त असांजे टीम खे इन शइ जी काई न आहे कि ऑफिसर मथे हुजे त ही सुठो कमु कंदा। असल में 6 महीननि जी ट्रेनिंग करे ईंदा लाहौर में, त ही वेल ट्रेंड टीम आहिनि, हिननि खे कंहिं अहिड़ी शइ जी ज़रूरत न। बिल्कुलु उहा ई ट्रेनिंग असां बि कई आहे, उहा सेम ट्रेनिंग इन्हनि खे बि ॾिनल आहे, त इन्हनि में इन्हनि शयुनि जो न हूंदो। गॾु जेके ॿिया इदारा आहिनि, जंहिंमें असीं सिहत खातो चई छॾियूं, मोटरवे चई छॾियूं, पुलिस चई छॾियूं, इन्हनि जे तरफ़ां भला रिस्पॉन्ड कीअं मिलंदो आहे? का कंप्लेन, का शिकायत त इन्हनि महकमनि जे बारे में न हूंदी आहे? न इमरान भाउ, हर महकमे जो पंहिंजी हिकिड़ी मैकेनिज़म हूंदी आहे, कमु करण जो तरीक़ो हूंदो आहे।
त असांजा प्रोटोकॉल्स अलॻि हूंदा आहिनि, ॿियनि महकमे जा प्रोटोकॉल्स अलॻि हूंदा आहिनि, हर को पंहिंजे प्रोटोकॉल्स खे फॉलो कंदो आहे। सपोर्ट असांखे ज़रूरु हूंदी आहे, ख़ासि करे मां डिप्टी कमिश्नर मोहम्मद यूसुफ शेख साहब जो जेको शुक्रिया अदा कंदुमि, उन्हनि जी पर्सनली सपोर्ट हूंदी आहे, होटल वारनि जी हूंदी आहे, MS साहब जी हूंदी आहे, सलाम मेमन, पहिरियां असांजो पीर गुलाम हुसैन DHO साहब आहे उन्हनि सां, ऐं हींअर आसिफ शाह साहब आहिनि, उन्हनि जी सपोर्ट असांखे बिल्कुलु हूंदी आहे। विच में असां ॾिठो पिए त रस्ता काफ़ी ब्लॉक हुआ, त उन में बि तव्हांजो किरदारु हो त रस्ता खोलाइण में, माण्हुनि जी हेल्प करण में, या उन्हनि में तव्हांजो किरदारु न हूंदो आहे, उहो ॿियो डिपार्टमेंट आहिनि उहे? इमरान भाउ, असांजो ईअं हूंदो आहे त इहे रस्ता जेके बंदि थींदा आहिनि असांखे उन टाइम इंफॉर्मेशन शेयर कई वेंदी आहे, छो जो इन हाईवेज़ की असांजो सैटेलाइट स्टेशन जो मक़सदु आहे हाईवेज़ जे जेके इमरजेंसीज़ हूंदा आहिनि, मेन जेको फोकस उन्हनि खे डील करण लाइ। त हाईवे ब्लॉक हूंदो त असां रिस्पॉन्ड टाइम असांजो उहो न हूंदो, उहो जीअं असांखे शेयर थींदी आहे त खुलराइण त असांजो न हूंदो आहे, सही आहे। टीम जी ज़रूरत पवंदी त उहा छा आहे, मिसाल अगरि ट्रालो गलती थी वई, रोल ओवर थी वई, त असांजी टीम वेंदी, रिकवरी व्हीकल काए वेंदी, उहा गाॾी हुतां सिधी करे रिमूव करे ट्रैफिक क्लियर करे। कुझु अहिड़ा केसिस थिया हूंदा जंहिंमें तव्हांजो सामान जेको मूं ॾिठो एसोसीरीज़ उन में जेतिरी कैपेसिटी हूंदी, उन कैपेसिटी खां उहे शयूं ओवर हूंदियूं, त पोइ उन लाइ तव्हां छा कंदा आहियो? इमरान भाउ, हाणे ईअं हूंदो आहे कि असां वटि रिकवरी व्हीकल जी जेकी कैपेसिटी आहे पुलिंग उहा 5 टन आहे, ठीकु आहे, ऐं उन खां ओवरवेट जेके असां वटि हलनि, पोइ असां उन्हनि शयुनि खे हथ न लाईंदा आहियूं। पोइ उहा जेके सपोज़ मोटर वारा आहिनि उन्हनि खे असां इंफॉर्म कंदा आहियूं, त मोटर वारनि वटि पाण रेंट ते उन्हनि गाॾियुनि खे घुराए करे उन्हनि खे सभु करे, माना उहो मसइला हल थींदा आहिनि। बिल्कुलु थींदा आहिनि, बिल्कुलु। अच्छा, हीउ कमु अहिड़ो आहे जो रेस्क्यू 122 इहा शइ आहे जंहिंमें 24 कलाक तव्हांखे अलर्ट रहणो पवे थो, कीअं भला पोइ आराम मैनेज कयो था, फैमिली खे टाइम, इहो भला कीअं मैनेज कयो था? इमरान भाई, तव्हां ॾाढो ॾुखियो सुवालु पुछा कयो आहे, त इहा शइ बिल्कुलु आहे। असल में रेस्क्यू डिपार्टमेंट जॾहिं असां कंहिं जी बि हेल्प करे जॾहिं असां पंहिंजे ऑफिस में वेहंदा आहियूं त असांजा थक लही वेंदा आहिनि। त तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां, सपोज़ अगरि ॿाहिरि जेको वाक़ियो थिए थो कंहिं घर में, कंहिं बिल्डिंग में, त उतां जा माण्हू भॼी ॿाहिरि निकिरंदा आहिनि, पर असांजा रेस्क्यूर हुते अंदरि वेंदा आहिनि उन्हनि माण्हुनि खे रेस्क्यू करण जे लाइ सेफ। त उहा ख़िदमत ख़ल्क़ बि आहे, ऐं हुननि जे चेहरनि ते जेका दुआऊं हूंदा आहिनि, त उहा असां लाइ वॾी हिकिड़ी, माना हुन में सभु विसरी ईंदो आहे, छा जी असांजी फैमिली, असांजो आराम, कुझु बि सभु विसरी वेंदो आहे, हिकिड़ो अलॻि ई जोश जज़्बो हूंदो आहे। बिल्कुलु हूंदो आहे, बिल्कुलु। उहो तव्हां ॾिसो, रिस्क अल्लाह पाक जे हथ में हूंदी आहे, पर इन डिपार्टमेंट जे थ्रू अल्लाह पाक असांखे रिस्क ॾिनी आहे, त असां पाण खे ख़ुशकिस्मत सम्झूं। थोरो तलख़ सवाल आहे, पर ज़ाहिर आयो साम्हूं, तव्हां कयां पियो तव्हांखां इहो सवाल। असां अक्सर ॾिठो आहे त असांजा रेस्क्यू 112 जा ऑफिसर्स MPA MNA या एवरीथिंग, असीं ॿियो को बि वॾो सेलिब्रिटी चई छॾियूं, उन्हनि जी सिक्योरिटी गार्ड या उन्हनि जे पोयां हलंदा रहंदा आहिनि। इहा भला सम्झो था त शइ ख़तमु थियणु खपे, या पोइ मथां का इहे हुकुम आहिनि? इमरान भाउ, अॼु ॾींहं ताईं त अहिड़ो मां नथो सम्झां कि सिंध में कुझु थियो हुजे। ठीकु आहे। असल में किथे बि अगरि को VIP अचे थी त उन्हनि में असांजी ड्यूटीज़ लॻंदा आहिनि, जीअं हर डिपार्टमेंट जी लॻंदी आहे, उते असांजा बि ड्यूटीज़ लॻंदा आहिनि। असां पंहिंजो फायर ब्रिगेड उते बीहारींदा आहियूं, SIHS जे थ्रू असांजा एम्बुलेंस उते बीहंदा आहिनि, त उते उन्हनि टीमनि सां गॾु असां ज़रूरु हूंदा आहियूं। त रश बि हूंदी आहे, को अगरि किरी थो पवे त केरु उनखे खणंदो कोन, त उहा रेस्क्यू उन्हनि खे खणंदा आहिनि। त असांजो मक़सदु सिर्फ़ु गॾु थियणु इन जे करे हूंदो आहे, कुझु बि हादसो थिए त असां रिस्पॉन्ड टाइम चलो ज़बरदस्त। अच्छा, कीअं भला टीम त ज़ाहिर आहे, उन खां सवाइ हर शइ अधूरी, बिल्कुलु, कीअं ख़राजे ते असीं कीअं पेश कंदो? को अहिड़ो वाक़ियो थियो आहे जो टीम मां को ज़ख़्मी थियो हुजे, या ख़ुदा न ख़ास्ता को एक्सपायर थियो हुजे? हिते जी त मुंहिंजो हिकिड़ो छोकिरो जंहिंजी हाणे शिफ्टिंग थी वई आहे, ट्रांसफर थी वई आहे नवाबशाह में, उन्हनि जो थियो हिकिड़ो पेर सड़ी वियो, जेको लास्ट टाइम मां ॿुधायमि तव्हांखे, ट्रॉलरनि खे जेके बाहि लॻी, त उनमें जेके खंड जूं ॿोरियूं हुयूं उहे जॾहिं सड़ियूं त उहे लिक्विड फॉर्म में अची वियो, त उहो सॼो रोड में पखिड़िजी वियो, उहो गरम थी वियो। त असांजे जॾहिं नोज़ल हू हलाए पिया, त उतां प्रेशर हुयो, त उन वीचारे जो छा थियो, पेर स्लिप थी वियो, स्लिप थी वई, स्लिप थी वियो त शूज़ ॿाहिरि निकिरी वियो, ऐं उहा जेका पेर हूंदो उन गरम शइ में, त उहो सड़ी वियो। उहा अॼु ॾींहं ताईं मूं वटि पिक्चर सां मूंखे यादि बि ईंदो आहे, त इहे शयूं असां वटि ज़रूरु हूंदो आहिनि। ऐं रिसेंटली असांजो कराची में हिकिड़ो बिलाल तनोली जे नाले सां उहो असांजो जेको रेस्क्यूअर उहो बि शहीद थियो। त असां लाइ बिल्कुलु इहे शयूं हूंदा आहिनि, छो त रेस्क्यूअर एवरी टाइम रिस्क में बि हूंदा आहिनि, पर असांजो प्रायोरिटी पंहिंजी सेफ्टी ज़रूरी हूंदी आहे, छो त वेल ट्रेन टीम आहिनि। अगरि हिननि खे कुझु थियो त हिकिड़ो अगरि सम्झो रेस्क्यूअर खे कुझु थियो त 100 जेके अंदरि फाथल हूंदा उहे फाथल ई हूंदा। त मक़सदु इहो हूंदो पंहिंजे पाण खे सेफ करणु। टीम खे ख़राजे ते असीं कीअं पेश कंदो? जेके समूरी ऐं इन्हनि समूरी टीम में ज़ाहिर टीम त सॼी हिकु जहिड़ी,
पर कंहिंखे थोरो मथे करे रखंदो त न यार ही मुंहिंजो माना चीतो आहे या शींहुं आहे या ही मुंहिंजी ॿाह आहे। इमरान बासल में इहा शइ मां चवणु न चाहींदुमि, ठीकु आहे। छो जो असांजी टीम असां लाइ इक्वल हूंदी आहे, पर टीम में लाज़मी अलाह पाक जी तख़लीक़ थियल हूंदी आहे, कंहिंजी कैपेसिटी अंडरस्टैंडिंग जी वधीक हूंदी आहे, कंहिंजी घटि हूंदी आहे। त असां वारी टीम जी जेका मैकेनिज़म अहिड़े तरीक़े सां कंदा आहियूं कि ॿ अगरि वीक आहिनि त टे मतिलबु हुन में स्ट्रॉन्ग हूंदा हुजे। त ख़राज तहसीन मां ईअं कंदुमि कि मूंखे सलूट कंदा आहिनि त इन टाइम मां बि हिननि खे तहे दिलि सां सलूट कंदुमि, छो जो टीम खां बग़ैर हिकिड़ो ऑफिसर कुझु बि न आहे, हिकिड़ो माण्हू कुझु बि न आहे। टीम आहे, सपोर्ट आहे त हू कमु करे सघे थो, अदरवाइज़ नथो करे सघे। आख़िरी हिकिड़ो ॿ सुवाल, वज़ारत तरफ़ां भला असांजे महबूब ज़मान ज़ाहिरी वज़ीर आहिनि, कॾहिं को प्रेशर, को सियासी कॉल या को सियासी कमु न त यार हीअं करे छॾियो, हीअं करे छॾियो, ईअं कॾहिं थियो आहे? बिल्कुलु शुरू में न सियासी त मां न चवंदुमि, सियासी मां न चवंदुमि, छो त साईं ॾाढा सपोर्ट कंदा आहिनि असांखे, असांजे डिपार्टमेंट खे, नओं डिपार्टमेंट आहे, ॾाढा सपोर्ट कंदा आहिनि। पर हूअं बि कॉल असांखे ईंदा आहिनि, सपोज़ अगरि किथे जलसो थी वियो, छो त ख़बर न हूंदी, किथे जलसो थी वियो त असांखे फायर ब्रिगेड छंकार लाइ खपे, त असां उन्हनि खे सम्झाईंदा आहियूं कि असांजे डिपार्टमेंट हीअं, असांजो प्रोटोकॉल्स हीअं आहिनि, सर्विस हीअं आहे, त हू मुआज़रत करे चवंदा आहिनि ठीकु आहे, ज़बरदस्त। माना हिकिड़ो तरीक़ो सम्झाइण जो बहितर आहे। बिल्कुलु, छो त हुननि जो बि कसूर न आहे, त उहो सम्झाइण असांजे। को मैसेज अहिड़ो जेको व्यूअर्स खे ॾियणु चाहियो या मटियारी वासियुनि खे ॾियणु चाहियो तव्हांजे तरफ़ां? जी, मैसेज मुंहिंजो इहो त तव्हां कंहिं बि एमरजेंसी में हुजे, तव्हांखे ट्रॉनिंग जा हुजनि, फायर जा हुजनि, ऐं बिल्डिंग कोलैप्स हुजनि, रोड ट्रैफिक एक्सीडेंट हुजनि, रिकवरी जा हुजनि, तव्हां कंहिं बि 1122 ते कॉल कयो। असांजी सर्विस 24/7 हिते अवेलेबल हूंदी आहे, ऐं अलहमदुलिल्लाह हूअं बि सर्विस प्रोवाइड करण जी रिक्वेस्ट इहा हूंदी कि फेक कॉल अवॉइड कयो। फेक कॉल कंदो त रियल अगरि कंहिंखे का ज़रूरत हूंदी त उहो वीचारो जेको आहे उहो कंहिं शइ जी कमी, मिसाल तौर का गाॾी या का अहिड़ी शइ जंहिंजी हिते अञा बि सख़्तु ज़रूरत हुजे, का अहिड़ी शइ आहे या सभु शइ कंप्लीट आहिनि? असल में इमरान भाउ असांजो जेका डिस्ट्रिक्ट स्टेशन उहा खंडू वटि ठहे थी, उहा जॾहिं इनशाला ठही वेंदी त असांजा सभु शयूं हुते, जेके बि शयूं हूंदियूं उहे हुते अवेलेबल हूंदी। मां हिते एॾी का वॾी ज़रूरत आहे न, हिते हर शइ असां वटि। महिरबानी सर, थैंक यू सो मच। तव्हां